ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं कराची मां। गवर्नर सिंध कामरान टिसोरी ज़ैतून अशरफ IT पार्क जो इफ्तिताह करे छॾियो। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सैलानी वेलफेयर ट्रस्ट जे इंतज़ामनि तहत जदीद तरीन सहूलतुनि सां लैस IT पार्क क़ाइम। मुल्क जे नौजवाननि टैलेंट जी खोट नाहे। IT पार्क में जदीद सहूलतूं ॾिनल आहिनि। गवर्नर सिंध जो अहिड़ो चवणु आहे, नौजवाननि जे टैलेंट खे ॾिसी कुझु मुल्क पाकिस्तान जी तरक्की नथा चाहिनि। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर आहे कराची खां। गवर्नर सिंध कामरान टिसोरी ज़ैतून अशरफ IT पार्क जो इफ्तिताह करे छॾियो। सैलानी वेलफेयर ट्रस्ट जे इंतज़ामनि तहत जदीद तरीन सहूलतुनि सां लैस IT पार्क क़ाइम। मुल्क जे नौजवाननि में टैलेंट जी खोट नाहे। IT पार्क में जदीद सहूलतूं ॾिनल आहिनि। उन जो चवणु आहे त नौजवाननि जे टैलेंट खे ॾिसी कुझु माण्हू मुल्क पाकिस्तान जी तरक्की नथा चाहिनि। पाकिस्तान ख़िलाफ़ जेको बयानियो ठाहियो वियो उनखे टोड़ींदड़ IT टीम हिते वेठी आहे। पाकिस्तान बाबति हालतूं ख़राब ऐं दहशतगर्दी जो कूड़ो बयानियो ठाहियो वियो।